Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी अम्मा तूं छो दिलगीर थी आहे? बाबो बचल खान त हिन राज जो वॾो आहे। जॾहिं राज वारा ई उन जी ॻाल्हि दिलि में नथा कनि त तूं छो थी करे? अदे ईदन अदे भूरल ऐं अदे उर्स जे दिलि में ॾुख हो तॾहिं त हू ॻोठ छॾे विया। त पोइ उहे बि पंहिंजो ॾुख ज़ाहिर त कनि हा न। मां हुननि जे ॾुख जी ॻाल्हि कई त ॾोह थी पियो। जंहिं बचल खान अॼु ताईं मूंखे पंहिंजी दिलि खां धार न कयो, उन ई पंहिंजी दिलि जा दरवाज़ा बंदि करे मूंखे पंहिंजी नज़रुनि खां किराए छॾी। हाणे बसि मां रुॻो हिन घर जी मालिकियानी आहियां। छा थियो आहे मां? ख़ैर त आहे न? कुझु बि न आहे छो पुट, पर राज में हाणे कुझु बि थिए पर सम्झ मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे। सावल राज वारनि जे लॾे वञण सां अम्मा ऐं बाबा में झेड़ो थियो आहे। अम्मा ऐं बाबा में झेड़ो थियो आहे? कॾहिं थियो आहे? ऐं मूंखे ख़बर ई न आहे। जंहिं ॾींहुं बाबे फ़ैसिलो कयो हो चाचो उर्स ऐं चाचो भूरल राज में मोटी न अचनि। बाबे सही त फ़ैसिलो कयो आहे। बिल्कुलु तूं बचल खाने जो भाणे जो आई न त सिधी मामे वारी ॻाल्हि करी। अम्मा मां रुॻो मामे बचल खान जो भाणजो आहियां, तुंहिंजो पुटु न आहियां छा? आहे मुंहिंजो पुटु, पर ये ना इंसाफ़ी आहे त उर्स ऐं भूरल वापसि न अचनि। लीमे ई ख़बर जहिड़ा बि न थिया छा? उन्हनि खे त बचल खान ॻोठ अचण खां रोकिया। अम्मा हाणे तूं बि लीमे ऐं ख़बर जहिड़े माण्हुनि जा मिसाल थी ॾी। बाबे बचल खान सां हेतिरी उमिरि गुज़ारी अथई, अॻु कॾहिं बि बाबे ग़लति फ़ैसिलो कोन कयो। अॻु त कॾहिं ग़लति फ़ैसिलो कोन कयो अथसि, पर हाणे पछाड़ीअ में अकुल खे अलाए कहिड़ो तालो लॻी वियो अथसि। अम्मा पछाड़ी त तुंहिंजी बि आहे, ये ॻाल्हियूं न कयो, अलाह सां सणाई कंदो। बाबो बचल खान न वियो न मां त आऊं वेंदुसि, उन्हनि खे चवंदुसि त हली पंहिंजे कखनि खे वसायो। तूं का हिम्मत कर पुट, बाक़ी बचल खाना जा हालत हाणे पूरा अथसि। छोकिरी मुड़ुस खां मानी पुछ, खाईंदो? हा मानी ॾियांसि थी। जल्दी मानी खणी अच, बग़ैर खावां ॾातू सां मूंखे के कम सां वञणो आहे। हाँ हाँ जॾहिं दिल चयव दावत खाइण हलिया अचो। हिन सोभारे खान जा दरवाज़ा तव्हां दोस्तनि लाइ हमेशा खुलियल आहिनि। ईअं ई सम्झ त करम खान जी सॼी मिल्कियत हाणे मूं वटि आहे। बिल्कुलु बनी बंगलो मच्छी जा डंड ऐं फार्म बि मूं वटि आहिनि। हा हा बाबा सिजी बकर बि हूंदो, सॼी राति मच कचहरियूं कंदासीं। हिन ख़ुशी जे मौके ते सभु कुझु हूंदो, सभु कुझु। चङो चङो बाक़ी हाल अहवाल पोइ था कयूं। हाणे कमदार अची वियो, हुन सां ॻाल्हायां थो। हा कमदार, हे अहवाल भाण जी ट्राली भराई? रेस भाण त वरितो पर रेस तव्हां जेके पैसा ॾिना न उहे नकुली आहिनि। नकुली? कमदार ये पैसा तो तू मुरे खणी आए न, इहा ठगी तो त न कई आहे? रेस मूं त कॾहिं करम खान सां ठगी कोन कई, तव्हां सां छो कंदुसि ठगी? तव्हां खे पैसा ॾिना कंहिं? रेस इहे पैसा त ख़लीफ़े ॾिना। तरसो तरसो बकाया नोट मूं वटि पिया आहिनि, उहे ॾिसां त नकली आहिनि या दो चालाकी कई आहे। रेस मालिक आयो या जांच करे नकुली पैसा आया किथां खां। बिल्कुलु रेस सच कुड़ जी ख़बर पची वेंदी, पर रेस ॿी ॻाल्हि ॿुधी अथव? कहिड़ी ॻाल्हि? पाण वारो ज़हूर आहे न, उनखे बचल खाने जे राज वारनि काबू करे वरितो अथव। ऐं ॿी ख़बर ॿुधी अथव? सातक उनखे खणी वियो अथव। कॾहिं? सुबुह तो मूंखां मोकिलाए कचे हलियो।
इहो वरी सादिक खे किथां हथायो? रेस मूंखे पक्की ख़बर आहे, वधीक तव्हां जांच करे ॾिसो। ॾिस मालूम कर त असुल हक़ीक़त छा आहे। बाक़ी नकली नोटनि जे कढ, पोइ था लॻूं। हाज़िर साईं, मां जांच कयां थो। राम राम राम। अरे साईं, या कपड़ वारी जाल भी वॾी आड़ी काप निकितई। कपड़ में के वांगण खाड़ाए हुननि जी छंछड़ी लाहे छॾे। मलायो शुकुर थियो, घटि में घटि हे ॿई माण्हू हिननि वांगणनि जी ॻाल्हि ते चिड़ंदा त कोन। लथो लुड़ पढ़ाई रहंदा त लीमो ऐं ख़बर न ॻोठ वारनि सां किरकिर पई हलंदनि। मियां भोग फ़कीर चवनि था त बचल खान झेड़नि झगड़नि मां वांदो थिए त भोग फ़कीर सां फ़ैसिलो कंदासीं। पुट जे खून जो जेको असांजे मथां इल्ज़ाम आहे वठूं। अदा सुदामल, मां उर्स नाया जो हिननि ॿिन्ही माण्हुनि खे ॾंड में बोस्कीअ जा पटका ॿधाईंदुसि। मां त हिननि ॿिन्ही माण्हुनि जा लटा लाहे छॾींदुसि। मां मंगणहार फ़कीर हां, कसर कोन छॾींदुसि। यार भोग ॻाल्हि त ॿुध, घणा ॾींहं गुज़री विया आहिनि, बचल खान सां कोन मिलिया। हल त यार हली कचहरी करे अचूं। भला अॼु ओचितो बचल खान यादि अची आहे त ख़ैर। अदा पोग अलाए छो छॼी रात अदा बचल खान जूं ॻाल्हियूं कंदो रहियो आहे। अदे ख़बर न आहे त इहो बचल खान ख़ुदा खे प्यारो थींदो अलाए। केड़ो घड़ो अदा पोग वाई त सणाई कढ। भला यार जेकॾहिं भॻवान खे प्यारा थी बि वियासीं, सुठी ॻाल्हि आहे। अॻे पोइ हड़के जो पंधो ॾेई आहे। अदा मिड़ई मज़ाक थो कयां। असुल में मां तो वटि न करे आयो आहियां त मूंखे तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। ख़ैर त आहे भोग फ़कीर, कहिड़ी सलाह? असुल में ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी नुंहुं खे को आसमान खणी वियो या ज़मीन ॻही वई, का ख़बर ई कान थी पए। भाउ सां गॾिजी हलाए काॾे हली। अड़े साईं भोग फ़कीर, इहा ख़बर न तोखे पवंदी न मूंखे। बचल खान वारा ऐं ॾादू खान वारा वेठा आहिनि न, ये नगावती तकरार या ये सभु शयूं उहे पाण सम्झनि ऐं सुञाणनि था। माठ करे कोन वेंदा। अदा पोग मां बि तोखे इहा सलाह ॾींदसि त घर वञी माठ करे वेही रह। अदा सादिक आहे न, पाण इहो कमु करे छॾींदो। अदी सादिक पाण चरियो थी वियो आहे। ईअं थो तड़पे जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। त पोइ हल भला बचल खान सां हिन मौजूअ ते हली था ॻाल्हियूं कयूं। हा यार, तूं हली को बचल खान खे सम्झाए। वरी यार मां ॾाढो मायूस थी वियो आहियां। अरे मियां भोग फ़कीर, मायूस न थी यार, भॻवान भली कंदो। राम राम, उठ त हलो। ठीक है अचा। हाँ अचो अरे मुर्शिद आदि बाबा ख़ैर में घुराए थो? हा ॾाॾो बाबा, तूं जंहिं मक़सद सां सोभारे खाना ॾे वियो हुएं, छा चयई? सोभारे चयो त मूंखे का बि ख़बर न आहे। सोभारे खे सभु ख़बर आहे। सोभारे ॾे मां बि वियो हुयोमांसि, पर उन मुंहिंजी बि इज़त कान कई ऐं सच न ॻाल्हाए सघियो। इन खां सच ॻाल्हाइणो आहे। हा तूं करम खान जी मिल्कियत जो सोभारो कीअं वारस बणिजी वियो? करम खान आहे किथे? शहज़ादी वलण किथे आहिनि? मुर्शिद साईं, बाबा इहा ॻाल्हि तव्हां खां ॻुझी त कोन हूंदी? हा ॾाॾो बाबा, मूंखे सभु ख़बर आहे, पर इहे सभु हक़ीक़तूं दुनिया खे सोभारे खान जे वातों ॿुधाइण थो चाहियां बाबा। तूं मुर्शिद साईं जी ॻाल्हि सम्झी थो न? ख़लीफ़ा इहो त सम्झां थो त मुर्शिद साईं सच खे सुरखरू ॾिसण थो चाहे। न ॾाॾो बाबा, रुगो सच खे सुरखरू न बाबा, ईअं कोन कबो त सोभारो सच ॻाल्हाईंदो ई कोन। बाबा साईं, बाक़ी सच कीअं सुरखरू थींदो? बाबा, कर जो किलो किरण खां पोइ सच पाणे सुरखरू थी वेंदो। ख़लीफ़ा, तूं ॾातो खे सम्झा बाबा। दादू ॾिस, असांजे राज में पहिरियां केतिरो अमुन ऐं सुकून हुयो। जॾहिं असां करम खान खे भाउ सम्झी घर में रहण ॾिनोसीं न, तॾहिं खां असांजो जीअण ई हराम थी वियो। मुर्शिद साईं बि इहो ई थो चाहे त अहिड़नि माण्हुनि खां हिन इलाइक़े खे पाक कजे। पर उन्हनि जूं मिल्कियतूं त हिते ई आहिनि। बाबा,
करम खान जी मिल्कियत के माण्हूअ जे मुल्ह खां मथे न आहे। कल्ह करम खान कोस करायो, अॼु वरी हो सोभारो खान सभु कुझु पाण पियो करे। ज़ुल्म जे साम्हूं दीवार बणिजी वञो। दातू जेकॾहिं न सोभारे खे सोगो कयो न पोइ सम्झ कमु थी वियो। मुर्शिद हादी जी दुआ घुर्जे, न सोभारे खे त हिक ई सट में सोगो करे सघिजे थो। बाबा बचल खान गुस्ताखी माफ़ कजो। जेको कम डातू पीराणो ऐं सांवल न करे सघिया उहो कम मूं अकेले सिर कयो आहे। मूं अकेले सिर। बाबा बचल खान सुञाणो हिन पारो जे चोर खे जंहिं करम खान जे चवण ते हिन कमीने में चोरी कई। हिनखे मां चङी तरह सुञाणा। हिन सिर्फ़ ही न हिन तरह जा कई ॾोह कया आहिनि। उहो ई निमक हराम आहे न जेको ताक़त मानी खाई ऐं ॻोठ जी मह चोराए वियो। अरे है फातू जी ज़िंदगीअ ते। बाबा बचल खान हिन मह चोर ज़हूर खां बाबल तव्हां पाण पुछा कयो। बलण ऐं मासूम शहज़ादी किथे आहे? बाबल पुछा कयो हिन खां। सभ खां पहिरीं हिन खां इहो पुछंदुसि करम खान किथे आहे ऐं हू राज जो चङो मर्स सोभारो किथे आहे? ॿुधाए असांजे बख़्तार बचल खान खे जेकॾहिं पंहिंजो सिर बचाइणो अथई त सच ॻाल्हाए। ॿुधाए बाबे खे। सच ॻाल्हाईंदुसि तब साम्हूं मौत बीठो आहे। जे कूड़ ॻाल्हाईंदुसि पोइ बि मौत मिलंदो। बहितर इन में आहे त सच ॻाल्हाए पोइ मरिजे। त पोइ ख़ामोश छो आहीं? जल्दी ॿुधाए करम खान किथे आहे? करम खान खे सोभारे खान माराए छॾियो आहे। छा? करम खान मारिजी वियो? त पोइ शहज़ादी वलण किथे आहिनि? उहे बि उन ई ॾींहुं मारिजी विया हुआ। ज़हूर सच सच ॿुधाए। सच सच ॿुधाए त वलण जी शहज़ादीअ खे करम खान मारियो आहे या सोभारे? हा इहो सच आहे। इहो सभु कुझु सोभारे खान जे चवण ते राजवारनि कयो आहे। जेको कुझु पुछाए थो सच सच ॿुधाए। कूड़ न ॻाल्हाइजां ज़हूर। इहो ई सभु कुझु सच आहे। जे इहो ई सच आहे त पोइ निकिरी वञ सादिक। चल जंग ॻोल्हे जिते बि अचे खंबे खणी अचे। हिनखे ॿधी छॾियो सोण सां। ऐं हा सोभारे खे बि खंबे हिन सां गॾु ॿधी छॾियो। बाबा बचल खान डातू ऐं सांवल किथे आहिनि? किथे आहिनि बाबुल साईं? किथे आहिनि? इहे ॿई माण्हू हिनखे ई जाचण विया हा। सादिक तूं जल्दी सोभारे खे ॾिस किथे आहे। ॾिसेसि त वो चालाक किथड़ किथे के डर में न लिखी वञे। बाबा बचल खान दिल जाए कयो। दिल जाए। सादिक वेठो आहे न। इहो सोभारो केॾां वेंदो? फकीराणी हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि ॿुधाए। मुआरी नूंहं बि मारिजी वई त अधे ईदन जो ॿियो पुटु बि दुश्मननि मारे छॾियो। तोखां अॻु में इहा ख़बर असां ताईं पहुची चुकी हुई। मूंखे ख़बर हुई ईअं ई थींदो। इन खां त सुठो हो अधे ॾातू वारा कचे मान शहज़ादी खे मोटाए न अचनि हा। हाय हाय घटि में घटि ईदन जो ॿियो पुटु त बची पई हा। फुफड़ पुफी खे नूंहं जे मरण जी ॾाढी ख़ुशी थी आहे। जेॾी मां बि मरंदसि न त उन ॾींहुं बि पुफी ॾाढो ख़ुशि थींदी। छो ख़ुशि थींदसि हा? तूं का शहज़ादी जहिड़ी आहीं छा?
शहजादी जड़ी तोखे समझा हा न तो तोखे घर में पैर पाइण भी कोन ॾेई हा। अम्मा मुझे लाइ त शहजादी सूरत में को फर्क न आहे। मूंखे त शहजादी मौत जी ख़बर ॿुधी ॾाढो ॾुख थियो। अमीरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मूंखे पंहिंजे पुट जे मरण जो बि एतिरो ॾुख कोन थियो आहे जेतिरो वलण जी शहजादीअ जी मौत जो ॾुख थियो आहे। अदे ईदन जो त खानदान ई ख़तम थी वियो। वलण जो त बराबर मूंखे आहे, ॾाढो ॾुख थियो आहे, पर शहजादी जेरी हुजे हा न त बि ख़ुदकुशी करे छॾे हा। शर्म खां त वेचारी तोबा तोबा ऐं कंहिंसां अखियूं मिलाए ॻाल्हाए बि न पई सघे। लॾे शर्म वारी हूंदी तॾहिं न पे ॻाल्हाए सघी शहजादी। हुजे या का बेनकी तो उच्चो गाट करे ॻाल्हाए हा, पर अॼोके दौर में इज्जत वारे इंसान जी का कदर ही कोने। सुञाणा थी तोखे सुञाणा ई सभु सम्झा थी हा, इहो तूं मूंखे थी ॿुधाई। ॻाल्हि त ॿुध, मूं वटि शहजादी जो कदुर कोन हुयो। सच ॻाल्हि आहे मां, तो शहजादी खे हिकु ॾींहुं बि हिन घर में सुख जो साह खणण न ॾिनो। शर्म त तोखे अचणु खपे। शहजादीअ जी हूंदे वञी ॿी शादी। फुफड़, मर्दन जो भले 4 ज़ालूं हुजन, पर उन्हनि सां इंसाफ थे। पर मां शहजादीअ खे जलाइण जे लाइ हिन निभागीअ तुंहिंजी शादी मुंहिंजे पुट सां कराई, पर वरी बि शुक्र थियो जो इन्हनि अज़ाबनि खे ॾिसण खां पहिरियों बेचारी अलाह पाक ॾे रवानी थी वई। फुफड़, पुफी जे दिल जी ख़बर खुदा के। बाक़ी मां इहो सोचे छॾियो हो त मां शहजादी सां भेणुनि वांगुरु रहां। हाणे छॾे इन्हनि ॻाल्हियुनि खे, मूंखे इहो ॿुधाए जेॾो नाहक थियो आहे इन जेको दाद फरियाद बि थींदो या न? फरियादी कोन आहे त दाद वरी किथां थींदो? अॼु माण्हूअ जो मारजणु हिकिड़ी मामूली ॻाल्हि बणिजी वई आहे। माण्हुनि खे त ईअं मारियो थो वञे जीअं अमीर माण्हू शिकार कंदा आहिनि। पर बाबा चाचो बचल खान छा थो करे? ईअं त सॼो राज मरी ईंदो। राज जे चङे लाइ तूं ईअं छो तो ॻाल्हाईं? फुफड़ आहे न, तूं माठ करे वेही रहो। अते बचल के वाला जे आहे छा, उनजी सॼो राज रोलड़े में अची वियो आहे। पाणो ताख़्ते वॾेरो थियो वेठो आहे। बात बंदि कर। बचल खान खे अॼु ख़बर पई आहे त शहजादी वलण मारिजी विया आहिनि। हू करम खान बि मारिजी वियो। सलाम ते सादिक खे आहे जंहिं दुश्मननि खे पकड़े अते बचल खान जे साम्हूं अची बीहारियो। छा बाबा तव्हां वाकई सच था चओ? शहजादी या कातिल चाचो सादिक पकड़े आयो आहे? वञी पंहिंजी अखियुनि सां ॾिसी अचो। अदो बचल खान आहे न, बचल खान सभई पलांद करे तोखे अखियुनि सां ॾेखारींदो। इहो करम खान मरी वियो छा? हाय हाय, इन जी माना त मुंहिंजे पुट जो खून लुढ़ियो। मां त सोचां पई त पंहिंजे पुट जो एवज़ो उगाड़ींदसि। राणा पंहिंजी हिन अण सुधरियल माउ खे सम्झाए। हे पंहिंजे औलाद जूं बूटियूं विकिणी लखपति थियण थी चाहे। लखपति पुट तूं बि न पंहिंजी पुफीअ खे सम्झाए। अॼु मुंहिंजो रत सफ़ा बिगड़ियल आहे, किथे मुंहिंजे हथां को नुक़सान न थी पएव। बस फुफड़ बस कयो। फुफी तू भी माठ करे वे। बोलो ते जो भरी आयो आहे इने बिनी सदा सुधोरन के उथार तो वाए ते विंजी अचण। मां चाय ठाए बैठा जसी। मामी मितेरी अज आचर आहे ऐं आचर जे ॾींहुं स्कूल अस्पतालूं ऑफिसूं वाह सब बंद हूंदा आहिनि। अज पाणी भी मोकल दे वियो हूंदो। अज आचर न सूमर आहे ऐं ही आसूदे मल सां गॾु शहर वञणा हुआ। उथार बिनीअ खे देख सुरो साबुन सां वञी विझी अचण। वो खट्टा खबर है उठी वो धपेरा लीमा उठी डाली में जा रहे हैं। भाई सुमिजो वो खट्टा खबर है उठो उठो तो ता भी नहीं गेली भी जा रहे जा। मामी मितेरी नहीं टिकी साबुण ही रे वो त हिनन ते इनन के गए गए खत्म करे जल्दी तुम उठो खला खाना था जा उठो तमे जा रे जाव एड़ी दी कावड़ चे जो उठो उठो एड़ी दी कावड़ चे ढोलू ही उथन ता त ठीक आहे
न त मां माचिस खणी थी अचां हिन ॿिन्ही जे बिस्तरनि खे बाहि ॾे त सी ख़तम थिए। या अल्लाह, मूं जेके गुनाह कया न उन्हनि जी सज़ा तूं मूंखे ॾे, बाक़ी हिननि खां त न माराए असांखे। मामी मितेरी, इहो माचिस तूं मूंखे ॾे, मां तो हिननि ॿिन्ही जे बिस्तरनि खे बाहि ॾियां। अदा लीमा, मां शादी कोन कई आ, लुंडी बला ते लताई आ, डाहक ज़ुल्म कहर आ मूं ते। असल अलाए कहिड़नि अमलनि जी मूंखे सज़ा थी मिले, असल अहिड़ी थी कावड़ अचे जो। कंहिंखे आई? मूंखे? न न, असल पंहिंजे पाण ते अदे लीमे ते थी कावड़ अचे, तो ते छो ईंदी मुंहिंजी शहज़ादी। अल्लाह साईं, मूं जेके गुनाह कया न उन्हनि जी सज़ा तूं मूंखे पाण ॾियां, ईअं इन्हनि खां पुछड़ो त न कराई हा। उथो उथो पुॼो वाह ते, न त हरियां थी ॿिन्ही जे मथां पाणी। अदा लीमा उथ भला। हा दा ख़बर, सुबुह साण वेचण सुठी ॻाल्हि आहे। भाॼई इहो कपड़नि वारो साबुण त ॾे त पोइ वञूं भला। न, अॼु तव्हां सुहे साबुण सां विंझण शुरू कंदो। ढोलू, काकी आसूदे मल खां हिननि खे साबुण वठी ॾे त विंझण। मामी मितेरी, आसूदो मल वाणियूं माण्हू आहे, उनखे वहम थींदो आहे सुबुह सुबुह सां जेकर मूंखे रखत ते साबुण न ॾिए त पोइ न त पोइ इन्हनि खे ख़ाली पाणी सां विंझारे अचो, जीअं आसूदो मल गॾह खे विंझारींदो आहे। उथो हाणे ॿई ॼणा, हलो त हली विंझारे ॾियांव। ढोलू, ॻाल्हि ॿुध, अॼु वेचण जी भला माफ़ी कोन मिलंदी? मामा लीमा, तुंहिंजी हिन दरख़्वास्त ते गौर करे सघिजे थो, तुंहिंजी इहा दरख़्वास्त ॿुधण जोगी आहे। हा ढोलू, भेली असां ते महिरबानी कर। महिरबानी? महिरबानी छा हूंदी आहे? मां सिर्फ़ इहो थो ॼाणियां त ॾिनो पुट छुटे जो, सम्झी थो नी मामा ख़बर? माण्हू तौबा करे अल्लाह असां खां माफ़ी त वठी था वञनि, पर माण्हूअ खे राज़ी नथो करे सघे। ऐं मुंहिंजे लाइ इहो हुकुम आहे त तव्हां ॿिन्ही खे मूंखे विंझारणो पवंदो। ऐं तव्हां इहा ॻाल्हि सम्झो था? हा दा ख़बर, मां सॼी ॻाल्हि सम्झी वियो। जीअं ऑफिसनि में पटे वाला ख़र्ची वठंदा न, तीअं ही बि ख़र्ची थो घुरे। अदा लीमा, हाणे मां सम्झी वियो आहियां। ॾींस 5 रुपया ॾींस वञी खट मिठड़ा खाए ऐं तोखे मूंखे दुआ करे। 5 रुपया? ये 5 रुपया रखो पाण वटि, मूंखे रुपयनि जा 500 रुपया ॾियो, विंझण को बची पवंदो। ऐं हा, मामी मितेरी बि तव्हां कुझु बि न चवंदी। अदा ढोलू, तू केॾो भलो माण्हू आहीं। शाबाश शाबाश, केॾो सुठो माण्हू आहे। अदा लीमा, ॾींस अदा ख़बर, इहो सौदो महांगो त नाहे। न अदा लीमा, सफ़ा सस्तो सौदो आहे, पर थोड़ी पकाई ज़रूरी आहे। ढोलू, इहो थोड़ी रियायत कर, 300 ठीकु आहे न? 300? हा, ॿुधो न अथई त 3 तलाक 4 गार, जे ॾियणा अथव त पूरा 500 ॾियो, न त पोइ तयार थियो विंझण जे लाइ। अदा ढोलू, तूं त असल लेखे खे लीक ॾेई छॾी, पर अदा लीमा 500 रुपया ॾियणा पवंदा। हाणे ॿुधो, हलो त हली नलके तां गरम पाणी सां मुंहुं धोराए चांव। ऐं हा, वापसी में अचण वक़्तु ॾंद खड़काईंदा अची चुल्ह ते वेही मामी मितेरी वटि हथ सेकजो बाहि ते। ढोलू थी माण्हू भलो, वाड़े ढोलू, तो त कुराड़े मुड़स ते असल कुर्ब करे छॾिया। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।